लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आऊं आहियां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख है, मूंसां गॾु आहे साईं मोहबुल्ला शाह साहिब। साईं मोहबुल्ला शाह साहिब सां असां गुज़िरियल दफ़े वेठा हुआसीं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं उनजे वालिद जनाब ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिब ते असांजी सैर हासिल गुफ़्तगू थी हुई। ऐं लीडर टीवी जे सवें माण्हुनि मूंखे ज़ाती तौर फ़ोन करे बि साईं जो थोरो मञियो त हिकिड़ी हितां गुज़ारे विया हलिया विया ही जहान मां क़त्ल करे ऐं मोकिलिया विया, पर साईं मोहबुल्ला शाह जेको आहे उन्हनि जी जीअरी जाॻंदी तारीख़ असांजे अॻियां पेश कई। सो अॼु वरी असां उन सिलसिले खे उतां खणूं था ऐं गुज़िरियल उन क़िस्त में जनाब ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहिब ऐं मोहतरमा बेनज़ीर साहिबा जे कम जी ॾांव ते साईं मोहबुल्ला शाह साहिब घणी रोशनी विधी हुई, पर उहो कमु ऐं हू जेके ख़िदमतूं पंहिंजे दौर में कंदा हुआ या गवर्नेंस जेके चऊं था हुक्मरानी सां पाकिस्तान में ॿ लफ़्ज़ ॻंढिजी आया आहिनि, ॿ सिफ़तूं, सुठी हुक्मरानी, बद हुक्मरानी। सो असां वटि बद हुक्मरानी आहे या सुठी हुक्मरानी आहे, इहो त अॼु जो सुवालु आहे, पर इहे ॿई जनाब ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो उन्हनि जी हुक्मरानी जो मॉडल छा हो, उन लाइ अचो त साईं मोहबुल्ला शाह साहिब सां ॻाल्हायूं। साईं अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम साईं। वॾी महिरबानी, अवां टाइम था ॾियो, असांखे ख़ुशी बि थिए थी त असांखे सिधी साफ़ इंफॉर्मेशन जेके शयूं तव्हां ॾिठियूं आहिनि पंहिंजी हयाती में ऐं सॼी दुनिया जे अहम तरीन तालीमी इदारनि में पढ़ण खां पोइ बि पाकिस्तान ऐं वरी सिंध में जंहिं नमूने तव्हां सॼे मुल्क में सर्विस कई आहे, मूं जीअं पंहिंजे ॾिसंदड़नि खे ॿुधायो आहे, मां चाहियां थो अवां भुट्टे साहिब ऐं मोहतरमा जे गवर्नेंस जे मॉडल ते जेकॾहिं थोरो ॻाल्हायूं। साईं महिरबानी अवां जी। ऐं जो ॿुधायो जेकॾहिं नाज़रीन खे असांजो पहिरीं जेको गुफ़्तगू आहे उहा जो वणी आहे त संदन बि शुक्रियो त उहे हक़ीक़तूं आउं बि चाहियां पियो तव्हां बि इहा ई कोशिशि कई त माण्हुनि खे इन्हनि ॻाल्हियुनि जी ख़बर पए, इहे ॻाल्हियूं रिकॉर्ड ते अचनि, उन्हनि मां के ॻाल्हियूं जेके करणु पिया चाहिनि ऐं न थियूं, ख़ुदा ॿियनि खे हिमत ॾे त उन्हनि ॻाल्हियुनि खे अॻिते वधाइनि त उन्हनि मां माण्हुनि खे फ़ाइदो पहुचंदो, ख़ासि तौर ते सिंध जे माण्हुनि खे। अॼु उन ई सिलसिले जी जेको तव्हां चओ था, असां वधीक उन ॻाल्हि खे माण्हुनि खे वधीक तफ़सील ॾींदासीं, स्पेसिफिक एग्ज़ाम्पल्स ॾींदासीं, रुॻो ईअं गपशप जूं ॻाल्हियूं न आहिनि। हाणे मॉडल ऑफ गवर्नेंस जी बिल्कुलु त अहम इशू आहे, फंडामेंटल, ठीकु आहे न साईं। त तव्हां हुकूमत, मां हिकिड़ो इंटरव्यू वरितो ली क्वान यू साहिब खां, प्राइम मिनिस्टर ऑफ सिंगापुर, मूंखे किताब में बि लिखियो, उन चयो त भई असां जॾहिं सिंगापुर ठाहियूं पिया त सभ खां अहम जेको सुवालु असांजे साम्हूं हुयो फाउंडर्स ऑफ द कंट्री उन्हनि जो, त असीं कानून ऐं पॉलिसी ठाहियूं फॉर हुज़ बेनिफिट, पंहिंजे जेके रूलिंग्स आहियूं असां पंहिंजे लाइ उहे ठाहियूं फ़ाइदे जे लाइ या असां सभिनी माण्हुनि जे फ़ाइदे लाइ ठाहियूं। चई असां बुनियादी इहो फ़ैसिलो कयो त वी विल मेक लॉज एंड पॉलिसीज़ फॉर द बेनिफिट ऑफ एवरी सिटीज़न ऑफ सिंगापुर। चई असां उन मॉडल ते हलिया हूं ऐं उन जो नतीजो इहो था ॾिसो जेको तव्हां, जेको मां जॾहिं हुन खां इंटरव्यू वरितो, सिंगापुर ॾिसो था अॼु, ठीकु, असां खां पोइ ते पियल ई हाणे दुनिया जे टॉप मुल्कनि में आहे, ठीकु। ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिब ऐं बेनज़ीर भुट्टो मोहतरमा ॿिन्ही जो मॉडल ऑफ गवर्नेंस उहो ई हो जेको सिंगापुर जे प्राइम मिनिस्टर ली क्वान यू जो हो। त पावर इज़ फॉर लिफ्टिंग अप द पीपल। जेकॾहिं तव्हांखे मौक़ो आहे ऐं तव्हांखे को अख़्तियार आहे ऐं हाणे एज़ प्राइम मिनिस्टर यू हैव ऑल पावर, त तव्हां कहिड़ो मॉडल ऑफ गवर्नेंस खणंदो, सिर्फ़ु पंहिंजे ऐं पंहिंजे ज़ात भाई या ग्रुप या भाई बंदिन उन्हनि खे फ़ाइदे ॾियण लाइ, या तव्हां इहो पावर जेको आहे माण्हुनि तव्हांखे हुकूमत जो ॾिनो आहे, हुकुमरानी जा पावर कानून
पॉलिसीज़ इस्तेमालु कंदव माण्हुनि जे भलाईअ लाइ। हिननि ॿिन्ही वटि उहो मॉडल ऑफ गवर्नेंस हो जेको ली क्वान यू वटि हो, यूज़िंग पावर फॉर द बेनिफिट ऑफ पीपल नॉट फॉर सेल्फ। पाकिस्तान में कई दिहायनि खां वठी हाणे जेको मॉडल ऑफ गवर्नेंस हले थो इहो आहे। पावर में आया हो त पंहिंजे लाइ, साइकिल खां वठी तव्हां बिलियनर थी वञो पंहिंजे लाइ, ठीकु। माण्हू जेके आहिनि उन जो अलाह वञी खे दाऊं कनि। असां हुकुमरान जेको मैन मेड मॉडल ऑफ गवर्नेंस आहे उहो तव्हांजे लाइ न आहे। तव्हां वञी दुआऊं घुरो, पीरनि ॾे वञो, मस्जिदनि ॾे वञो, दरगाहुनि ते वञो, वेठा दुआऊं घुरो अलाह साईं खां। त साईं हे असांजो जेको हुकुमरानी इहो त असांखे करे ई कोन थो। हाणे तूं अलाह साईं तूं भला मदद कर। असां वटि इहो हाल थी वियो आहे। पर ख़ैर हाणे अचूं था हुननि जी मॉडल ते। हाणे माजरे भुट्टे साहिब सां जेको कमु कयो लकीली घणा मौक़ा जेको जैकाबाद में हुयुसि मां तॾहिं इलाही दफ़ा आयो, हैदराबाद में हुयुसि मां 5 दफ़ा जेके 5 ॾींहं रहियो, घणो मौक़ो मिलियो। वरी मां हिते जॾहिं DG डायरेक्टर जनरल KDA थी आयुसि 1976 में, पाण प्राइम मिनिस्टर हो, कुझु वक़्तु मां रहियो। तंहिंखां पोइ मां हले वियो हुयुसि MIT। पोइ वरी ज़िया जो ज़मानो आयो त उहे घणियूं ॻाल्हियूं उहे उते ख़तमु थी वियूं। पर हाणे के ॻाल्हियूं, हिकु भुट्टे साहिब जे मॉडल में मेन उसूल इहो हूंदो हो कि जेकी हेठियों तबिको आहे उन खे मथे कीअं आणिजे। वर्किंग क्लास, पुअर पीपल ऐं लो इनकम पीपल। त रियासत इन जी मालिकी कीअं करे, वॾा माण्हू उहे हुकूमत ते कब्ज़ो कयूं वेठा आहिनि। उअं ई ही जेके आहिनि इन्हनि जो को वाली वारिस कोन्हे। इन्हनि जी स्टेट रिसोर्सिस उन्हनि जे लाइ। हाणे मॉडल विलेजिस जो हिकिड़ो शुरू यादि आहे छा आहे त झुगी में, कचनि में, कखनि में जेके माण्हू रहनि था उन्हनि खे हिकिड़ो क्लीन हाइजीनिक तरीक़ो रहण जो सेखारिजे। पोइ उहो मॉड्यूलर हुजे। अॼु हिकु थोरो आहे, सुभाणे ऐड कयो, पोइ ऐड कयो, पोइ ऐड कयो। ऐं उन में लोकल मटीरियल हुजे त उन में कास्ट जेका आहे एॾी घणी न थिए, कास्ट अफोर्डेबल हुजे। उहे मॉडल विझे ॻोठनि में हलिया। हाणे जो मॉडल जेको आहे सरकारी ज़मीन ते कब्ज़ो करे पोइ बहरिया टाउन ठाहियो, DHAs ठाहियो, लग्जरी हाउसिंग ठाहियो। सरकारी ज़मीनूं या रिसोर्सिस इस्तेमालु था थियनि फॉर लग्जरी हाउसिंग फॉर अपर इनकम। हुन जे मॉडल में हाउसिंग जो हो टू प्रोवाइड चीप हाउसिस, क्लीन हाइजीनिक फॉर पुअर ऐं लो इनकम पीपल। हुननि खे सेखारिजे त हाइजीनिक लिविंग कीअं थींदी आहे। त समाजी तौरु हिकिड़ो ॾाको मथे अचे। ठीकु आहे सी। अच्छा, ॿियो वरी लैंड रिफॉर्म्स हुआ। उहे हा त भई जेके लैंडलेस पेजेंट्स आहिनि उन्हनि खे मिल्कियत ॾिजे ज़मीन, त उन्हनि जो स्टेक थिए। हेठां थी थोरो मिडिल क्लास में ईंदा, पोइ वरी उनजी औलाद अञा वधी वेंदी। इहो हो अगेन उन्हनि जे लाइ हो। ठीकु आहे साईं। हिकिड़ो हिते नंढिड़ो सुवालु आहे, ज़माननि खां इहो सिंध पुछे थी, भुट्टे साहिब जा जेके ज़रई सुधारा हुआ उन ते अमल केतिरो % थियो हूंदो? साईं वॾे अंडू करण में त ज़्यादा कोई वॾो कमु हो न, उहो माना उन कयो आहे, इन करे ख़राबी थी। मां अर्ज़ु कयां त ॾिसो न, लैंड रिफॉर्म्स जेके आहिनि माना यू आर ब्रेकिंग दी फ्यूडलिज़म। ठीकु आहे न, जीअं नेहरू कयो। हा, पर ब्रेक फ्यूडलिज़म सदियुनि खां आहे, मज़बूत आहे। उन जूं जड़ूं गहरियूं बि आहिनि ऐं फैलियल बि आहिनि पावर स्ट्रक्चर में। हाणे जीअं उनखे तव्हां अंडू कंदव त तव्हांखे टाइम खपे, वक़्तु खपे। मूं अर्ज़ु कयो त पहिरियों हिते लैंड रिफॉर्म्स मुल्क में अयूब ख़ान आंदा 62 में, सेकेंड लैंड रिफॉर्म्स आंदा भुट्टे साहिब 72 में, टियों लैंड रिफॉर्म्स आणे पियो 77 में। मुंहिंजे वालिद साहिब ॿियनि बि ॾिनी, मुंहिंजे वालिद साहिब ॿिन्ही लैंड रिफॉर्म्स में सरेंडर कई। टियों दफ़ो जनवरी 77 में लैंड रिफॉर्म्स अनाउंस कयईं, असां बि ज़मीन सरेंडर कई। पर जुलाई में जॾहिं कू आयो त ज़िया लक उन खे अंडू करायो। उहो कीअं करायईं? उहो फेडरल शरीयत कोर्ट खां फ़ैसिलो वरितईं। पहिरियों फेडरल शरीयत कोर्ट त पहिरियों कोन हूंदी हुई न, त नई ज़िया लक ठाराई।
ऐं उन में इहो इशू विधई हुननि चयो त साईं इहो अन इस्लामिक आहे लैंड रिफॉर्म्स। अरे बाबा ॿिया हेतिरा मुस्लमान मुल्क आहिनि जिन में लैंड रिफॉर्म्स थिया आहिनि, उते त कंहिं डिक्लेयर कोन कयो त हे अन इस्लामिक आहिनि, इलाही मुल्कनि में थिया, पर ख़ैर हिते डिक्लेयर थी वियो उहे अन इस्लामिक आहिनि। त उहे 77 में जेको टियों दफ़ो लैंड रिफॉर्म्स आया ऐं ज़मीनूं सरेंडर कयूं, उहे असांखे वापसि मिलियो। पर बाबा हाणे इहा गैर इस्लामी ॻाल्हि थी वई, ज़ियालक चए वापसि, पोइ लैंड रिफॉर्म्स बंदि थी विया, फ्यूडलिज़म वरी स्ट्रांग थी वियो। हाणे ज़मीनूं ग़रीबनि खे मिलण जे बजाए हाणे अमीरनि खे थियूं सरकारी ज़मीनूं मिलनि, कंहिं न कंहिं तरीक़े सां हो 100 एकड़ हुननि खे या 1000 एकड़ कंहिं न कंहिं टाइटिल या मक़सदु या वजह कहिड़ी बि ठाहियो, मतिलबु आहे हाउ टू गेट दी स्टेट रिसोर्सिस पंहिंजे लाइ। पोइ मॉडल विलेजिस थियणु ख़तमु थी विया, तंहिंखां पोइ आयो कोन न साईं, एतिरी हुकूमतूं आयूं ग़रीबनि जे लाइ कीअं हाउसिंग कजे क्लीन, ख़तमु। ॿियो जेको हुन खणी इंडस्ट्रियलाइज़ेशन घणी कई हेवी। ॿियो जेको हुयो सोशल अपलिफ्टमेंट में औरतुनि खे नेशनल अफेयर्स में कीअं आणिजे। उन भुट्टे साहब खां अॻु में जेके सर्विसिस में औरतूं वेंदियूं हुयूं न पढ़ियल लिखियल, उहे CSP या पुलिस में कोन वञी सघंदियूं हुयूं। पहिरियों दफ़ो हिन उहे रिफॉर्म्स आंदा त औरतुनि जे लाइ सभु सर्विसिस ओपन आहिनि। उन खां पोइ डिप्टी कमिश्नर बि थियूं औरतूं ऐं मथे सेक्रेटरी ताईं हली वियूं, पुलिस में बि वियूं, PSP बि वियूं, SP बि थियूं, DIG। त अॻे औरतुनि जे लाइ सर्विस जा मौक़ा खोलिया, औरतुनि जे लाइ वर्किंग विमेन हॉस्टल ठहियूं, पहिरियों कोन हुई, उन खां पोइ बंदि थी वियो। जिन खे घर कोन्हनि, तकलीफ़ वर्किंग वुमेन आहे, तव्हां इनकरेज सुभाणे जेकॾहिं ॻोठ मां या जैकबा जे ज़िले मां या ख़ैरपुर या सागरबा या घोटकीअ जे पासे ॾांहुं या शहजाद कोट मां पढ़ी लिखी छोकिरी निकिरे थी त उनखे माइट कीअं चवंदा त वञी तूं कराची में जेके जॉब थो मिले, माइट बि न आहिनि, ठीकु माहौल न आहे, इज़त माहौल कंहिं केवल वर्किंग वुमेन हॉस्टल इहा ई टू इनकरेज विमेन पार्टिसिपेशन। बाबा अची रहो, हे औरतुनि जे लाइ हॉस्टल्स आहे, उनजी निगहबानी औरतूं थियूं कनि, सॼो स्टाफ औरतुनि जो आहे। तव्हांजे पेरेंट्स खे इहो सुकून हूंदो, इत्मीनान हूंदो। उहे ॻाल्हियूं ख़तमु थी वियूं। तंहिंखां पोइ कंहिं हुकूमत वर्किंग वुमेन हॉस्टल्स ठाहिण न ॾिनियूं। ही ॻाल्हि अच्छा, हिते रोटी प्लांट उन ज़माने में शुरू थिया। छा हो मक़सदु त औरतूं जेके आहिनि पंहिंजो कमु वक़्तु जेको आहे उहो घर जे किचन में पढ़ाइण जे बजाए, उहो उन ज़ाय करण जे बजाए बाबा बनी बनाई तव्हांखे रोटी मिलंदी, सालन मिलंदो, उहो अञा वधे हा, ॿियूं ॻाल्हियूं ऐड पियूं थियनि। त माना उहो वक़्तु तव्हांजो फ्री थो थिए, यू कैन डू योर जॉब। तव्हांजी वर्क पार्टिसिपेशन इन नेशनल अफेयर्स में, इहे सोशल अपलिफ्टमेंट आहे साईं। ऐं इहो को करे थो को? उहो रोटी प्लांट जेके आहे उहो ज़ियाल हक़ जॾहिं आयो हुयोसीं प्राइवेट नेशनल में, उहे जिन ठीकु माण्हुनि खे मिलिया, उते उहो कमर्शियल बिल्डिंग्स अची वियूं, टाउन्स शहर अची विया। ही जेको सोशल अपलिफ्टमेंट ही टू इनकरेज विमेन टू पार्टिसिपेट इन नेशनल लाइफ, उहा ॻाल्हि ख़तमु थी वई। ऐं पोइ कंहिं हुकूमत एॾे ख़्यालु न कयो आहे। इहे सोशल अपलिफ्टमेंट जूं इहे सभिनी लाइ हुयूं, सॼे पाकिस्तान लाइ इहे ॻाल्हियूं। तंहिंखां पोइ जो बंदि थियूं, हेॾियूं हुकूमतूं हर पार्टीअ जूं आयूं, कंहिं इन्हनि ॻाल्हियुनि ते तवजो न ॾिनो। मां इन करे थो ॿुधाइणु चाहियां त हर कंहिंखे ख़्यालु करणु घुरिजे, सोचियो। ऐं अञा बि इहे ॻाल्हियूं तव्हां कयो त अवाम खे, ग़रीबनि खे, नंढे तबिके खे फ़ाइदो मिलंदो, औरतुनि खे बि फ़ाइदो मिलंदो। हाणे अचो त वरी ॿिया प्रोजेक्ट आहे हिते, मसइलो सिंध जे साईं अंग्रेज़ ठाहे विया हुआ कराची जो पोर्ट, ठीकु, हेॾो सारो मुल्क हुयो, नंढड़ो हिकिड़ो पोर्ट हुयो, ठीकु। उन खे बि इहो ख़्यालु आयो त हे नंढो हेॾो वॾो मुल्क हेॾे नंढे पोर्ट ते नथो हली सघे। कासिम पोर्ट ज़ुल्फ़िकार भुट्टे साहिब जी हुकूमत उन शुरू कयो, ठीकु। वरी जॾहिं बेनज़ीर वारी हुकूमत हुई तॾहिं मां केटी बंदर पियो ठाहियां, उहो ई असां कंटिन्यू पिया कयूं, उहो ई स्प्रिट, 95 साॻी ॻाल्हि।
अंग्रेज़ ठाहे विया कराची जो पोर्ट, भुट्टे साहिब पियो ठाहे वियो कासिम पोर्ट, बेनज़ीर साहिब जे ॾींहंनि में मां पियो ठाहियां इहो केटी बंदर। त पाकिस्तान जी तरक़ी थिए। स्टील मिल कराची पहिरियों दफ़ो, ऐं यको पाकिस्तान जे ठहण खां जे इम्पोर्ट लॉबी हिन मुल्क में एॾी मज़बूत आहे, कोन पिया चाहिनि त हिते पाकिस्तान में स्टील मिल ठहे। इम्पोर्ट पई थींदी त हुननि खे कमीशन किकबैक जा फ़ाइदा पिया मिलंदा। ॿियूं ॻाल्हियूं इन करे नथियूं थियनि। हीअ जेके असांजा माण्हू वेठा थियोरिटिकल ॻाल्हियूं कनि न, फलाणी ॻाल्हि छो नथी थिए, पावर स्ट्रक्चर अंडरस्टैंड कयो पाकिस्तान जो। हिते लखे माण्हू आहिनि जेके इम्पोर्टर्स आहिनि, जेके चैम्बर्स ऑफ कॉमर्स में आहिनि, उन्हनि जो कंट्रोल आहे, बजट जेकी आहे उन्हनि खां पुछियो वेंदो आहे, ट्रेड पॉलिसी थींदी आहे उन्हनि खां पुछियो वेंदो आहे। पोइ हिते सॼो मुल्क ज़्यादातर इम्पोर्ट थिया, मुल्क उन करे बैंकरप्ट बि थिए थो, कर्ज़ी बि थिए थो, पर उहो पावर स्ट्रक्चर अहिड़ो आहे उनखे को जेसि ताईं रिफॉर्म नथो करे तेसि ताईं इहे ॻाल्हियूं पियूं हलंदियूं। अच्छा, सिंध जे लाइ ऐं ॿिया जेके मां छाकाणि जो हिते KDA जो डायरेक्टर जनरल हुयुसि, त उहे मां तव्हांखे ॿुधायो थो प्रोजेक्ट्स जेके भुट्टे साहिब जे ॾींहंनि में सिंध में या कराची में थी रहिया हुआ। ऐं पोइ वरी ॿुधाईंदोमांव भुट्टो पंहिंजो बेनज़ीर साहिब जे वक़्त जी। कराचीअ खां रोड ते सुपर हाईवे हूंदो उन ज़माने में वठिजे ऐं डाइवर्शन वठिजे थाणो बुला खान जे तरफ़, ठीकु आहे न। असां सर्वे करायो, मां डायरेक्टर जनरल KDA हुउसि, उते सर्वे कराए त कुझु हिकु इलाइक़ो उन जे भरिसां आहे, उहो 3 तरफ़नि खां पहाड़ आहिनि, ऐं जेके बारिश जो नयूं आहिनि इलाही, उहो जो पाणी अचे थो त उते हेठि डिप्रेशन में गॾु थो थिए, पोइ वरी हिकिड़े पासे ॾांहुं उहो निकिरी थो वञे ॿाहिरि। सर्वे करे असां चयोसीं ठीकु आहे, अहिड़ी जेको 3 पासनि जो पहाड़ आहे, 4थे पासे ॾांहुं असां हिनखे ब्लॉक था कयूं। इहा ठही पवंदी लेक, पांड ठहियो, लेक थी, स्पोर्ट्स, वाटर स्पोर्ट्स, जीअं रेवल लेक आहे न राव, तव्हांजी हीअ स्पोर्ट्स आहे, तव्हां टूरिस्ट जी शॉप्स रखो, दुकान रखो, होटल्स रखो, मोटल्स रखो, तव्हां हिते पंहिंजो बोटिंग कयो, छा बि कयो। कराचीअ खां 2 कलाकनि में असां टाइम कयोसीं, हैदराबाद खां 2 कलाकनि में निकिरो, माना तव्हां वीकेंड जी स्पोर्ट्स एक्टिविटी तव्हांखे ठही ठुकी मिले पई। उहो वाटर स्पोर्ट्स ई टूरिस्ट जा ई, हिते माण्हुनि खे काॾे वञण जी काई गुंजाइश कान्हे, या मरी वञो या काॾे, हिते हुयो ठीकु। और आई बेनज़ीर साहिबा त चई हुन गोरख हिल शुरू कई, उनखे 30 साल थिया जॾहिं हुते आई हुई मोहतरमा, अञा ताईं उन जो उहो ई हाल लॻो पियो आहे। न हाणे त आर्मी चई छॾियो त तव्हां खां न थियो, हाणे असां ही जेको नओं सिस्टम आहे ICSF वारो, उन में संभालींदासीं, तव्हां पूरो कयो। ख़ैर साईं, हिनखे तव्हां कुझु चई बि नथा सघो न, हाणे 30 साल तव्हां विञाया न। हाणे ॻाल्हि आहे 30 सालनि में तव्हां प्रोजेक्ट ठाहे नथा सघो, या व्हाट आर यू टेलिंग द पीपल। तो मां हो ॿुधायो, अच्छा उहो ख़तमु थी वियो, जीअं ज़ियाउल हक़ वारी हुकूमत उते ख़तमु थी वियो। हलो साईं अचो हेठि, वरी हिते शहर में हाणे सिंध में घणाई हैंडीक्राफ्ट हुनर जेके आहिनि। साईं इहो मां ॻाल्हि ॿुधण महिल तव्हांखे चवण वारो हुउसि त भुट्टे साहिब जो इहो जेको ख़्यालु हो एग्रो बेस्ड ऐं मेट्रोविल ऐं एग्रोविल, उन्हनि ते बि जे तव्हां ॻाल्हायो। सही आहे, उन ते अचो था त हैंडीक्राफ्ट्स ते पिया ॻाल्हायो तव्हां। हा अच्छा ओके। त ॻाल्हि आहे त जेके ॿिया मुल्क आहिनि, लैटिन अमेरिका में बि इलाही आहिनि, हिते हिंदुस्तान आहे, $अरबें हैंडीक्राफ्ट जी एक्सपोर्ट मां कमाइनि था, ठीकु आहे सही। अच्छा, उनखे डेवलप ऐं प्रोमोट करण जो तरीक़ो आहे, हुनर माण्हुनि जे हथ में आहे, पर उहे ग़रीब आहिनि, उन्हनि खे सरकार कीअं मदद करे त उहे हुनर मां पाण बि कमाइनि ऐं मुल्क बि कमाए। यादि मां सर्वे करायो, हमीद आख़ुन साहिब खे ख़बर हूंदी, उहो हिन सां शामिलु हो मुंहिंजो, मां हिते डायरेक्टर जनरल KDA में। सही, असां सर्वे करायासीं त जेके हुनरमंद आहिनि मुख़्तलिफ़, लकड़ीअ ते हुनर थिए थो, ठीकु,
मेटल ते हुनर थिए थो, कपिड़े ते हुनर थिए थो, एम्ब्रॉयडरी जो हुनर थिए थो, मिटीअ ते शयूं हुनर थिए, हर हिकु स्किल जेको आहे उन्हनि जो सर्वे करायो, केतिरा आहिनि, पोइ कश्मीर में केतिरा, हाला में केतिरा, नसरपुर में केतिरा, थर में केतिरा, ॿियनि जॻहियुनि ते, ठीकु आहे। हिते मां डायरेक्टर जनरल केडी हुयुसि, हीअ ठहे पई गुलिस्तान जौहर, 500 प्लाट मां अलाट उन लाइ मखसूस कया फॉर हैंडीक्राफ्ट्स कॉलोनी। हुनजो शौक़ु बि हुयो त इन्हनि खे मक़सदु छा हो, इन्हनि माण्हुनि खे हिते आणे हुननि खे बैंक खां कर्ज़ु वठी ॾियो, घर बि हुजे ऐं रस्ते जे साम्हूं हिकिड़ो फ्रंट ते शॉप बि हुजे, कमु कयो। हुते जेका शइ तव्हां ठाहियो था उन्हनि जा जेके तव्हांखे 1000 रुपयो थो मिले त कराची में 20,000 तव्हांखे मिलंदा ऐं हितां एक्सपोर्ट थी वेंदी ऐं ट्रांसपोर्ट जो जेको टाइम आहे बचे थो, ऐं तव्हांजो हुनर इहो सॼी दुनिया में वेंदो, तव्हां थी वेंदो मथे, मुल्क बि कमाईंदो। 500 प्लाट अलाट कया, बैंकुनि सां मूं ॻाल्हायो, पोइ वरी हे जॾहिं मां हलियो वियुसि MIT ज़ियाउल हक़ वारो ज़मानो आहे, उहो प्रोजेक्ट उते ख़तमु थियो। हू जेको लेक बि ठहे वाटर स्पोर्ट्स वारो, उहो उते ख़तमु थियो। अचोसीं शहर जे अंदरि। प्लाट काॾे विया? हा प्लाट पोइ माण्हू बुख यानी इहो कम्यूनिटी जी जेको न, यानी इन लाइ हिकिड़ो सोशल ऐं नेशनल ऑब्जेक्टिव सर्व पियो थिए न, बजाए उनजे पर्सनल बेनिफिट फलाना 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 पियो थियो। अचो हिते पाकिस्तान में पहिरियों मल्टी स्टोरीड मार्केट शॉपिंग मॉल किथे ठहियो? सुपर मार्केट। हाँ सुपर मार्केट, सुपर मार्केट लियाकताबाद, लियाकताबाद कॾहिं ठहियो? 1976। उन जो ओपनिंग उन जी भुट्टे साहब अची कई ते फंक्शन थियो। फर्स्ट मल्टी स्टोरीड शॉपिंग मॉल पाकिस्तान में इहो लियाकत मार्केट में अची ठहियो 76। वरी हिते जॾहिं बंदर रोड ऐं गार्डन रोड जी जेका क्रॉसिंग आहे न, उनजे भरिसां आहे कांडावाला बिल्डिंग। हा, कार्नर ते कांडावाला बिल्डिंग जे अपोज़िट इते पियो ठहे इंडोर जिम्नेज़ियम के शहर जा नौजवान बॉयज़ एंड द गर्ल्स मां मौसम कहिड़ी बि हुजे, जेके इंडोर गेम्स ऐं एथलेटिक्स आहिनि उन्हनि लाइ हिते अचनि ऐं इहा फैसिलिटीज़ उते ठहे पई। ठीकु, उहा बि ख़तमु थी वई। वरी अलाह कंहिंखे हिमत कोन ॾिनी, हेतिरियूं हुकूमतूं आयूं जो इहे सोचनि। ठीकु साईं। वरी अचो हिते शाह साईं पंहिंजो अब्दुल्ला शाह गाज़ीअ जी मज़ार आहे न, इन खां हिकु वॾो रोड थो हेठि वञे उहो समुंड ताईं। ठीकु साईं। हाणे इहो समुंड खां जॾहिं इहो रोड मथे थो अचे, जॾहिं अचे टॉप ते अचे थो त हिकिड़े पासे वञो त हेॾे पंहिंजो क्लिफ्टन जे ॿिए अचो त डिफेंस ॾे। इहो जॾहिं मथे टॉप ते थो अचे त हिते हिकिड़ो सरकारी प्लाट आहे हॉर्स शू। इते असां ठाहिरायोसीं मॉडल त ओपन एयर थिएटर, ग्रीक एम्फी थिएटर आहे न जीअं हूंदा हुआ, उन वांगुरु लेयर में हुजे ऐं माण्हू तव्हां वेठा हो त हिन स्टेज ते तव्हां उहो ड्रामा या स्टेज जेको परफॉर्मेंस आहे या तकरीरूं या सेमिन उहे बि ॾिसो ऐं उनजे पोयों तव्हांखे समुंड में नज़र ईंदो। इन जो नक्शो ठहियो, प्लान ठही। ठीकु साईं। वरी क्लिफ्टन जो ब्लॉक 1, उन जे भरिसां अथव 2 ऑयस्टर आइलैंड्स। जॾहिं पहाड़ी हेठि ऑफिसरनि जे लाइ जेको आहे, हा उहे त उन खां समुंड में जस्ट एज़ यू भरिसां चंद 100 फुट 400-500 फुट मथे। उते कुवैत जी पार्टी आई, हुननि चयो असां हिते होटल था ठाहियूं ऐं आया ॾिस उहो ब्यूटीफुल। उनजी सॼी प्लान इहा आई। उन ज़माने में इहो हो त हई ईंदा, इन्हनि खे असां हिकिड़ो एक्सपोर्ट ज़ोन वारियूं फैसिलिटीज़ ॾींदासीं त जीअं इंटरनेशनल माण्हू कंहिं ॿी जाइ ते वञी रहे थो ऐं पाकिस्तान जे कानून जे बजाए स्पेशल लॉज ठहंदा। हाणे ॿिया स्पेशल इंडस्ट्रियल ज़ोन्स आहिनि न, उन ज़माने में इहा स्पेशल कमर्शियल ज़ोन बि ठहे, उहो ख़तमु थी वियो। इहा ॻाल्हि ॿुधायांव थो, जेके ठहण वारा हुआ ऐं जेके पोइ ईअं हलिया ख़तमु थी विया। ठीकु आहे साईं। ॻाल्हि आहे इहे चवण जो मक़सदु हिकु त ठीकु आहे त हुननि जेको पब्लिक मॉडल जेको हो, हाणे इन में ज़ाती फ़ाइदो कंहिंजो कोन्हे। वाह। उहो ई मॉडल ऑफ गवर्नेंस ली कुआन यू वारो
ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो या बेनज़ीर भुट्टो जो मॉडल साॻियो आहे. हाउ टू यूज़ power of the government and resources of the state for the welfare of the people, the general community, not for your own self or for your own group. Yes, sir. Hello. हाणे वरी अचो हिन ते पंहिंजो जेकॾहिं हीअ जेके ॿिया प्रोजेक्ट्स कयासीं. हाणे बेनज़ीर साहिबा जी हुकूमत में जॾहिं आयो, सभ खां वॾो जेको कमु कराची में थिए त माण्हू ॻाल्हि बि कोन था कनि, न को वरी उनखे खणनि था, न को वरी उनखे रिवाइव था कनि. कराचीअ में 2 सालनि जी महिनत खां पोइ सर्वे करण खां पोइ अंडरग्राउंड मेट्रो रेल सिस्टम पियो हले. हाणे उहो सर्वे थियो, फिज़िबिलिटी ठही वई. उन में जापान ऐं कैनेडा इन्हनि जी 2 हुकूमतुनि मदद कई. $800 मिलियन जी कुल कॉस्ट हुई. उन्हनि ॿिन्ही फाइनेंस कयो. उन में 50% फाइनेंसिंग ही ग्रांट फ्री, 50% ही सॉफ्ट लोन. उन में पाकिस्तान जो रुपी कंपोनेंट 96 जी जेका बजट थी जुलाई में, जून जुलाई, उन में रुपी कंपोनेंट बजट में अप्रूव थियो. प्रोजेक्ट जी जेको फाइनल एक्ट थींदो आहे, सॉवरन गारंटी बाय द प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान, उन बि साइन कई. प्रोजेक्ट ते शुरू थियो. आयो नवाज़ शरीफ़ जी हुकूमत, उहो प्रोजेक्ट कैंसिल थी वियो. जीअं केटी बंदर कैंसिल थी वियो, उहो जेको उन जा 8 ई कंपोनेंट्स आहे उहो ख़तमु थी वियो. हीअ बि ख़तमु थी वियो. ठीकु आहे सही. हाणे ॿिया प्रोजेक्ट आहिनि जेके तव्हां ब्रेक वठणु चाहियो त भले वठो. नाज़रीन, हिकिड़ी नंढड़ी ब्रेक खां पोइ वरी था मिलूं. ऐं असांजूं ॻाल्हियूं साईं मोहबुल्ला शाह साहिब सां जारी आहिनि. ऐं साईं मोहबुल्ला शाह साहिब भुट्टे साहिब जे गवर्नेंस जे मॉडल ते हिकिड़ो मुख़्तसर तारीफ़ ॾिनो आहे. ऐं हाणे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जेको केटी बंदर ऐं पोइ वरी ॿिया नवाज़ शरीफ़ अची वियो, पर मोहतरमा पंहिंजे दौर में छा छा करे वई, उहो सॼो हिकिड़ी साई खां पोइ साईं जे वाता ॿुधूं था.